बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारा उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तहां जी खिदमत में। दोस्तों अज सबक टेवी हूँ दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे सेहत जा दुश्मन। पहिरें हिन सबक जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ सेहत माना तंदुरुस्ती। लफ़्ज़ तंदुरुस्ती माना चंग भलाई या सेहत। लफ़्ज़ कारनामा माना कारगुजारियूं। लफ़्ज़ बीमार माना नाचाक। लफ़्ज़ अमुल माना कीमती। पोइ लफ़्ज़ आहे संभाल माना हिफ़ाज़त। लफ़्ज़ समूरी माना सॼी। पोइ लफ़्ज़ आहे बार माना वज़न। लफ़्ज़ बेहद माना तमामु घणो। लफ़्ज़ बर्बाद माना तबाह। लफ़्ज़ जिस्म माना बदन। पोइ लफ़्ज़ आहे कुटुंब माना ख़ानदान। लफ़्ज़ परे माना दूर। लफ़्ज़ ज़िंदगी माना हयाती। पोइ लफ़्ज़ आहे कमायता माना कारगर। पोइ लफ़्ज़ आहे ख़तरनाक माना ख़तरे वारी। लफ़्ज़ रायो माना ख़याल। लफ़्ज़ दुश्मन माना वेरी। लफ़्ज़ नशेदार माना नशे वारी। लफ़्ज़ वकोड़जी माना घेरजी। लफ़्ज़ वापराइण माना इस्तेमाल करण। लफ़्ज़ सम्झ माना होश या अकुल। लफ़्ज़ मोगो माना सुस्त या काहिल। लफ़्ज़ नास माना चट या ख़त्म। लफ़्ज़ चुड़ी माना लुछी। लफ़्ज़ बेहोश माना होश खां सवाइ। लफ़्ज़ तमाकु छिकण माना तमाकु पीअण। लफ़्ज़ ज़हरीलन माना ज़हर वारनि। लफ़्ज़ सिलह माना TB। लफ़्ज़ ॻरी माना कमज़ोर थी। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ सवाल नंबर पहिरियों, सेहत इंसान लाइ छो ज़रूरी आहे? जवाब, सेहतमंद इंसान वॾा वॾा कारनामा सर अंजाम ॾिए थो। सेहत खां सवाइ इंसान कुझु बि नथो करे सघे। मुर्गो ई समाज ते बार थियो पवे। बे सवाल नंबर ॿियो, तमाक में कहिड़ो ज़हरीलो जुज़ो हूंदो आहे? जवाब, तमाक में ज़हरीलो जुज़ो निकोटीन हूंदो आहे। जीम सवाल नंबर टियों, तमाक खां सवाइ सेहत जा ॿिया कहिड़ा दुश्मन आहिनि? जवाब, तमाक खां सवाइ चर्स, भंग, अफ़ीम, शराब ऐं हीरोइन वग़ैरह सेहत जा दुश्मन आहिनि। दाल सवाल नंबर चोथों, सेहत क़ाइमु रखण लाइ असांखे छा करणु घुरिजे? जवाब, सेहत क़ाइमु रखण लाइ असांखे सेहत जे दुश्मन यानी नशे वारनि शयुनि खां परे रहणु घुरिजे। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं पंहिंजनि जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि वापराइण, अमुल, एक्साइज़, निकोटीन, चुड़ी चुड़ी। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं हिननि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे वापराइण माना इस्तेमालु करणु। जुमिलो लिखंदासीं, नशो वापराइण सां सेहत ख़राबु थी वेंदी आहे। पोइ लफ़्ज़ आहे अमुल माना क़ीमती। जुमिलो लिखंदासीं, सेहत
हिकु अमूल शइ आहे। पोइ लफ़्ज़ आहे एक्साइज़, इदारे जो नालो आहे। जुमिलो लिखंदासीं, नशेदार शयुनि जे ख़ात्मे लाइ एक्साइज़ खातो मुक़ररु आहे। पोइ लफ़्ज़ आहे निकोटीन, माना तमाक जो ज़हर। जुमिलो लिखंदासीं, तमाक जी जुज़नि में निकोटीन हूंदी आहे। पोइ लफ़्ज़ आहे चुड़ी चुड़ी, माना लुछी लुछी या तड़पी तड़पी। जुमिलो लिखंदासीं, नशे वारो माण्हू आख़िर में चुड़ी चुड़ी ख़तमु थी वेंदो आहे। नंबर 3, ख़ाली खाननि में ज़िद लिखो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ सेहतमंद, ज़िद बीमार। लफ़्ज़ आकिल, ज़िद बेवकूफ़। लफ़्ज़ दुश्मन, ज़िद सॼण। लफ़्ज़ कमज़ोर, ज़िद ताक़तवर। लफ़्ज़ नुक़सान, ज़िद फ़ाइदो। लफ़्ज़ ख़राब, ज़िद सुठो। नंबर 4, हेठि ॾिनल ख़ाल भरियो। जी दोस्तों, हाणे ख़ाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। अलिफ़ ख़ाल नंबर 1, तमाकु छिकण वारे माण्हूअ जो रतु ॻाढ़े मां फिरी ख़ाल थी वेंदो। ख़ाल में लिखंदासीं पीलो। बे ख़ाल नंबर 2, नंढी उमिरि में तमाकु छिकण अञा बि वधीक ख़ाल आहे। ख़ाल में लिखंदासीं नुक़सानकार। जीम ख़ाल नंबर 3, सिहत क़ाइमु रखण लाइ उन जी ख़ाल ते हलणु तमामु ज़रूरी आहे। ख़ाल में लिखंदासीं उसूलनि। दाल ख़ाल नंबर 4, हिकु बीमार माण्हू पंहिंजो घर त ठहियो पर समूरी ख़ाल ते बार थी पवे थो। ख़ाल में लिखंदासीं समाज। हे ख़ाल नंबर 5, नशेदार शयूं सिहत जा वॾा ख़ाल लेखिया वञनि था। ख़ाल में लिखंदासीं दुश्मन। नंबर 5, ज़मान मुस्तक़बिल, अहिड़ा फ़इल जिन मां ख़बर पवे त उहो कमु ईंदड़ वक़्त में थींदो, उनखे ज़मान मुस्तक़बिल चइबो आहे। जीअं ईंदुसि, पढ़ंदुसि, लिखंदुसि, वेंदुसि वग़ैरह। अव्हीं ज़मान मुस्तक़बिल जा के जुमिला ठाहियो। जी दोस्तों, हाणे ज़मान मुस्तक़बिल जा जुमिला ठाहींदासीं। जुमिलो पहिरियों, अब्दुल्लाह कार हलाईंदो। जुमिलो ॿियो, सुहेल ख़त लिखंदो। जुमिलो टियों, मां किताब पढ़ंदुसि। जुमिलो चोथों, तूं मानी खाईंदे।